अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जे अचण वारी एपिसोड में हाणे छा थियण वारो आहे। छा वाक़ई हाणे रहज़न ऐं जेका काकर वारा आहिनि उहे पंहिंजे फ़ैसिले ते बीहंदा, यानी मुराद वारनि खे छॾाईंदा या फिरी वेंदा। हाणे अचण वारे एपिसोड में छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट्स ॾींदासीं इन नंढिड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों, जीअं तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे। लाइक सब्सक्राइब शेयर भी कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शादी थी वई, सभु कुझु थी वियो, सोढल पंहिंजो वाइदो निभाए छॾियो। लेकिन मसइलो इहो आहे त पीरल खे हुन सम्झाए वरितो सोढल। मसइलो इहो आहे मुराद खे सोढल न सम्झाए सघंदो। छाजे करे त मुराद घर जो वॾो हुयो। जॾहिं हाणे उन सुबुह पेशी ते अॻी क़िस्त में उनखे ख़बर पवंदी ही थियो, उहो छुटंदा ऐं उहो त सोढल जे मथां बाहि ॿारे छॾींदो। चवंदो तूं सॼी ग़लतियूं तुंहिंजियूं आहिनि, सॼा कम तूं ॼाण, तोखे मां रोकियो, सभु कुझु चयो, मां सूर करण वारो तोखे छो छॾे आयो हुउमि, इन जे करे मूंखे इन शइ जो ख़तरो हुयो। उएं ई थियो ऐं तूं असांजे कीते ते पाणी फेरे छॾियो, तुंहिंजे करे सभु कुझु थियो आहे। तूं दुश्मन जे अॻियां झुकियो आहीं। इहो जहिड़ो जेको ठहिणो ख़तमु थियणो छा ख़तमु थी वियो न दोस्तों। इहो मुराद खां पोइ जहिड़ो अञा जीअं मुराद छुटी ईंदो, अली ख़ान छुटी ईंदो, तीअं जहिड़ो वरी सोढल राज़न वारनि जो बि वधी वेंदो ऐं सोढल ऐं मुराद वारनि जो पाण में बि जहिड़ो वधी वेंदो ऐं राज़न वारनि सां बि। ऐं मुराद कसम खणंदो त मां माफ़ु कंहिंखे बि न कंदुसि ऐं उनखे ख़बर आहे। ऐं जॾहिं पीरल ॿुधाईंदो त मूंखे शाहनवाज़ खां अगवा करायो, राज़न वारनि न करायो, त अञा बाहि ॿरंदी ऐं अञा कमु ख़राबु थींदो ऐं सौट बि पाण में इख़्तिलाफ़ात वधी विया ऐं रहज़न वारा बि अञा हू अंदरूनी विढ़ंदा रहंदा। हिन सां सही न थींदा। असांखे ॾींदा इजाज़त। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।